हिकिड़ीअ चिंगारीअ सां दुनिया जूं काठियूं गाह जूं सड़ी वञनि थियूं, तीअं राम नाम जे जपण सां सभु अॻियां पोयां ऐं नंढा वॾा पाप सड़ी भस्म थी वञनि था। राम जे नालो पुकारण सां भॻवान राम खे अची ग्रह खां छॾाए प्रहलाद भगत जी सभिनी मुश्किलातुनि सां रक्षा कई। राम नाम जोई जपण करे गनका विश्व सोने नाई सदनो कमाई धातु पिञारो कबीर कोरी नामो कपड़ा रचींदड़ ऐं धनो जाट इहे सभई नीच जातियुनि जा वारा ऐं ॿिया बि अनेक भगत फ़क़ति राम नाम जे ई जपण करे मोक्ष यानी परम पद खे प्राप्त थी विया, जे अॼु ताईं बि सॼे संसार में उन्हनि जी अटल कीर्ति ॻाइजी रही आहे। उहे राम नाम जे कॾहिं कोई दुखी जपे थो त उन जा सभु दुख दूर थी वञनि था। जो कॾहिं को कामना रखी जपे थो त उनखे सभु पदार्थ 18 सिद्धियूं ऐं 9 निधियूं प्राप्त थियनि थियूं। जे कॾहिं को निष्काम थी जपे थो त उनजे अंतःकरण शुद्ध थिए थो ऐं उनखे परमात्मा जे साक्षात दर्शन थिए थो। मतलब त चारई पदार्थ परम धर्म अर्थ काम ऐं मोक्ष फ़क़ति राम नाम जे जपण करे संहिंजे ई मिलनि था। जंहिं राम नाम रूपी सुंदर प्रेम जे अमृत कुंड में पंहिंजे मन खे मशी बणाए आहे, सोई हिन संसार जे धन्य ऐं सुखी आहे। मंछ जे उद्धार जे लाइ संसार समुंड में राम नाम ॿेड़ी जे समान आहे। कलयुग में राम नाम ई सभिनी मनोरथनि खे पूर्ण करण वारो कल्प वृक्ष आहे। कलयुग रूपी कपट जो घर काल न्याम राक्षस आहे ऐं उनजे मारण वास्ते राम नाम रूपी सृष्टि ॿुद्धीअ वारे समर्थ हनुमान आहे। बस हिन सॼे पुस्तक जे पढ़ण ऐं सभिनी शास्त्रनि जे फल इहो ई आहे त नित्य माला खणी हर हिक दाणे ते 16 दफ़ा राम मंत्र उचारींदो अहिड़ीअ तरह 14 मालाऊं फेराईंदे हीउ मंछ पार ब्रह्म परमात्मा जे साक्षात दर्शन लाइ अधिकारी थिए थो ऐं उनजे अंदर में कोई बि पाप प्रवेश नथो करे। तंहिं करे राम नाम जे सिमरन करे जन्म सुधारियो। दोहरो अर्थ अरब खरब को धन मिले ऊंधे असत ले राम, तुलसी हर को भजन बिन सभई नरक के काम सांझ। याने अरब खरब खणी धन मिले, टिनी लोकनि जो राज मिले, तभी हरिय जे भजन खां सवाइ इहे सभु नरक समान आहे। बोल सियावर रामचंद्र की जय। श्री गणेशाय नमः। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता। दोहरो जे प्रेमी रामायण पढ़े, कढी कपट जंजाल, सत मोह शिव गोरजा
श्री राम जन्म जे हाल। कुंभकर्ण रावण जन्म साईंदी मंगलाचार। वने सिधो वैंकुट में पाए मुक्ति द्वार। तुलसी कृत रामायण बाल कांड मंगलाचरण। गोस्वामी तुलसीदास चवे थो त मूं सभिनी प्रकारनि जे मंगल कार्यनि जे अधिष्ठा श्री सरस्वतीअ ऐं गणेश जीअ खे नमस्कार करियां थो। श्रद्धा ऐं प्रेम सां शिव पार्वतीअ खे बि वंदना करियां थो। पंहिंजे साक्षात शिव स्वरूप श्री गुरुदेव खे बि प्रणाम करियां थो, जंहिंजे दया माया ऐं कृपा सां पाण में हिकु महाभारी शास्त्र जो लिखण जी सामर्थ्य सम्झां थो। राम कथा जे मन मोहींदड़ वार्ताउनि रूपी वन में बहार करण वारो महर्षि वाल्मीकि ऐं सभिनी बालकनि में श्रेष्ठ श्री महावीर हनुमान खे नमस्कार करियां थो। सॼी सृष्टिअ जे पालींदड़ पैदा कंदड़ ऐं नाश कंदड़ जनम मरण खे जे दुख काटींदड़ सीतापति रामचंद्र खे दंडवत प्रणाम करियां थो, जंहिं ईश्वर जे प्रकृतिअ माया जे वस में ही सारी सृष्टि नोड़ीअ में नांग जे मिसल सत थी ॾिसण में अचे। संसार सागर जे तरण लाइ जंहिंजा पवित्र चरणा कमल हृदयी अद्भुत जहाज आहिनि। कार्य रूप जे संसार आहे ऐं कारण रूप जा माया आहे। परमात्मा इन्हनि ॿिन्ही खां न्यारो पापनि खे नाश करण वारो आहे, जंहिंजे सिमरण करण करे सभई कामनाऊं सिद्ध थियनि थियूं। अहिड़े राम सुख ज्ञान बुद्धीअ जे दाता श्री गणेश राजपतीअ खे वारंवार प्रणाम करियां थो, जंहिंजे कृपा सां ही पुस्तक निर्विघ्न समाप्त थी वई। जंहिंजे कृपा सां गूंगा ॿोलिनि था ऐं लूला कननि पहाड़नि ते चढ़नि था। नील कमल समान जंहिंजे श्याम शरीर आहे ऐं सूरज समान जंहिंजो मुख आहे, ऐं लाल कमल जहिड़ा शोभनिक जंहिंजा वॾा वॾा नेत्र आहिनि, ऐं सदा खीर सागर में शेष शैया ते शयन करे थो। उहो विष्णु मुंहिंजो हृदय कमल में पंहिंजे वासो करे चंद्रमा समान जंहिंजे प्रकाशवान मुख आहे, उन जल शरीर आहे। उहो कामदेव खे भस्म करण वारो करुणा निधान पार्वतीअ जो प्यारो शंकर भगवान जो सो शल मुते प्रसन्न करे। तंहिंखां पोइ मां गुरु ऐं ब्राह्मणनि खे नमस्कार करियां थो, जंहिं कृपा जा सागर मंच स्वरूप में साक्षात सूरज समान आहिनि। जीअं सूरज जे निकिरण सां ऊंदहि नथी रहे, तीअं गुरुदेव जे उपदेश सां ज्ञान जागे थो ऐं ज्ञान अंधकार नाश थी वञे थो। तंहिंखां सवाइ गुरुदेव जे चरणनि जे रज खे बि प्रणाम करियां थो, जा संजीवनी बूटीअ वांगुरु जनम मरण जे दुख निवृत्त करण वारी अमृत जी धारा आहे। उहा रज बुद्धीअ खे उजल करण वारी ऐं पापनि खे पार पटींदड़ आहे। रत्ननि जे डोर वांगुरु छिमकंदड़
गुरुदेव जे चरणनि जो ध्यान धरियां मां विधिय सृष्टिय थिए थी। ज्ञान ऐं वैराग हृदय जा ॿई नेत्र हिकदम खुली पवनि था। पोइ श्री रामचंद्र जे चरणनि रूपी माणिक मोती पधरो पट ॾिसण में अचनि था। गुरु चरणनि रज रूपी सूरज में नेत्रनि में पाइण सां काम क्रोध आदि शहनी विकारनि सृष्टिअ जा भस्म थी वञनि था। तंहिं करे मां बि उन्हीअ अमृत रूपी प्रेम मां ज्ञान रूपी सराई ॿोड़े पंहिंजनि ॿिन्ही नेत्रनि खे पवित्र करे भवसागर खां पार तारींदड़ मुक्ति बख़्शींदड़ रामचरित्र वर्णन करियां थो। वरी साधु संत महात्माउनि जे गुणनि जी खाण आहिनि, तिन खे बि प्रेम सां प्रणाम थो करियां। संतनि जा चरण टिनी लोकनि खे पवित्र कंदड़ आहिनि। उते सतपुरुष कपह वांगुरु उजल विकार रहत आहिनि। जीअं कपह कतरण ऐं उॾण सां दुखमही कपिड़े जो रूप में शरीर खे ढके थी, हीअं संत बि अनेक तकलीफ़ुनि सही उपकार जाने ॿियनि जे भले कनि था। अहिड़ीअ सत्य समाजी आनंद ऐं मंगल रूप आहे ऐं संसार जे साक्षात प्रयाग जे मिसल आहे। जीअं प्रयागराज में श्री गंगा जमुना जे विच में त्रिवेणी सरस्वती लिखियल आहे, तीअं संत समाज में भक्ति ऐं कर्म उपासना जो विच में ब्रह्म विचार भी लिखियल आहे। अहिड़े संत महात्मा महाराम हर कंहिंखे मिलणु मुश्किल आहे। जेको प्रयाग में वञी विघ्न विनाशक पापनि जे नाश कंदड़ वारीअ सूरज पुत्री जमुना जीअ में सनानु करे थो या संतनि जा वचन ॿुधी ईअं मां रह थो, तंहिंखे धर्म अर्थ काम ऐं मोक्ष चाराई पदार्थ प्राप्त थियनि था। जेतोणीकि प्रयाग तीर्थ में सभु को मेलो नथो वञी सघे, पर संत समाज में त सभु को वञी थो सघे। तंहिंखां सवाइ संत समाज रूपीअ जे तीर्थ आहे, सो जल्द फल ॾियण वारो आहे। एतिरो क़दुर जो काम जे समान कठोर वचन ॿोलींदड़ हुजे, सो संत समाज में वञण करे कोयल जहिड़ी मिठड़ी ॿोली ॿोले थो। जिन उन्हनि संत समाजनि रूपी तीर्थनि में टुॿी ॾिनी आहे, तिन जी कहिड़ी न सर्वश्रेष्ठ गति थिए थी आहे। सत्संग जी महिमा कंहिंखां बि ॻुझी कान्हे। वाल्मीकि नारद ऐं अगस्त्य मुनि पहिरियां ई कोई केरु हुआ ऐं सत्संग जे प्रताप सां शाह मां शाह थी पिया। प्रेमी पढ़ंदड़ो उन्हनि सभिनी वार्ताऊं ॿुधी जॾहिं भॻवान रामचंद्र वाल्मीकीअ जे आश्रम में पहुतो, तॾहिं वाल्मीकि पंहिंजे इतिहास हिन तरह ॿुधाइण लॻो। बोल श्री कृष्ण भगवान जी जय।